अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अलाह पाक तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिथे बि हुजो। मुंहिंजूं ढेर सारियूं दुआऊं तव्हां लाइ आहिनि। अलाह कंदो जिथां बि गुज़रंदो ख़ुशि हूंदो, को सुवाव तव्हांजे वेझो बि न ईंदो, को ॾुखु तव्हांजे वेझो न ईंदो, छो जो हर पल हर घड़ी मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। मां जेॾीमहिल बि वेंदी आहियां तव्हां पहिरीं प्यारनि लाइ मां दुआ कंदी आहियां, पंहिंजे ॿचिड़नि सां सलामत हुजो। अॼु वेठी हुयसि, अॼु रिकॉर्डिंग ते वई हुयसि ऐं उते वियसि त ॾाढी गर्मी हुई। ऐं जॾहिं उते पहुतसि त ख़बर पई त AC बि कमु न पियो करे। पोइ त वधीक जुठ थी, चयो हाणे छा कयूं, हाणे छा कयूं। जीअं मुंहिंजा वेवर्स जे ॾिसनि था त चवंदा आहिनि त अलाह तव्हांखे त ॾाढो मज़ो ईंदो हूंदो रिकॉर्डिंग में, एॾो ख़ुशि हूंदो तव्हां, एसियुनि में वेठा हूंदव, अलाए छा मां छा खाईंदा पींदा, हिक ॿिए सां कचहरियूं कंदा हूंदो। पर जेको अॼु शर थियो आहे न, छा ॿुधायां। ज़ाहिर आहे तव्हांजी मोहबतूं, तव्हांजो प्यार, हिन जे लाइ प्रोग्राम कयूं था त मां न चाहींदसि त असांजी का बि तकलीफ़ महसूसु करायूं त तव्हांखे ख़बर पए त ॾाढी तकलीफ़ुनि में आहिनि। न न न न न न जीअं पंहिंजो प्रोग्राम हुशाश प्रशाश तरीक़े सां कंदा आहियूं उहे ई करे आयसि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं पर इहा तकलीफ़ सिर्फ़ु हिते न, ऐं ज़ाहिर आहे ॾुख सुख इंसान जी ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। तंहिंजे करे इंसान खे पंहिंजो पाण खे हमेशह हमेशह इन ॻाल्हि लाइ तयारु रहणु खपे त थी सघे थो हिते मूंखे इलाही ख़ुशी मिले, का तकलीफ़ बि न अचे। ऐं का घड़ी अहिड़ी हूंदी आहे जिते इंसान खे ॾाढी तकलीफ़ ईंदी आहे ऐं दिलि चवंदी आहे त अलाह ईअं छो, पर न, कमु त कमु आहे न। हीअ कमु करण महिल बिल्कुलु बि हीअ न सोचिजे ऐं ख़ुशि थी कजे ताकी अॻिले खे फील न थिए, छो जो पंहिंजा ॾुख ॿियनि खे न ॾिजनि ऐं जेतिरो बि थी सघे त पंहिंजा ॾुख पंहिंजे अंदरि ई दफ़न कजनि त सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿियो वरी जेको माण्हू वेंदो आहे कंहिं रिकॉर्डिंग ते त उनजी कलेक्शन करण त मां कहिड़ो सूट पायां, छा कयां। हीअ मुंहिंजो प्रोग्राम अहिड़ो आहे जेको 7वें सिंगार, इन में त हर हफ़्ते मूंखे नओं सूट खपे। ऐं अॼु मूं सोचियो त छो न मां को अहिड़ो जॉर्जट जो या रेशमी टाइप को अहिड़ी कुर्ती पायां। पर मौसम खे ॾिठुमि न, ॿाहिरि मां बालकनी मां ॾिठो मौसम खे त छेड़ो लॻो पियो जो ज़बरदस्त, अॼु पाए सघां थी। न त ज़ाहिर आहे लॉन जा कपिड़ा असां हाणे इस्तेमालु करे छॾिया आहिनि, पर वरी अलाह कयो मूंखे सम्झ आई त मूं उहो चेंज करे ऐं लॉन जा कपिड़ा पाता। जॾहिं मां उते पहुतसि त भई हिते AC बि ख़राबु लॻो पियो आहे ऐं अॼु हथनि में पखाव आहे। ईअं पियो लॻो त असां, छो जो मुंहिंजे घर जो जेको असां सेट लॻायो आहे इहो बि बिल्कुलु ॻोठाणो आहे ऐं हथनि में अॼु पखाव आहे। लॻो पियो त कंहिं ॻोठ में वेठा आहियूं ऐं मुंहिंजूं सर्तियूं जेके आहिनि से अङण में वेही सहरा थियूं चवनि ऐं ॾाढो मज़ो आयो, ॾाढो मज़ो आयो। मुंहिंजे ख़्याल में तव्हां प्रोग्राम ॾिठो बि हूंदो। पर उतां जॾहिं मां मोटी आई आहियां घर, त घर में मुंहिंजे ॿारनि ॾाढा सुवाल जवाब कया ऐं मुंहिंजी नंढड़ी अदड़ी चयो त अम्मी तोखां मां कुझु ॻाल्हियूं पुछंदसि। मुंहिंजो कहिड़ियूं पुछंदी, चए जेके अक्सर तोखां ॿाहिरि माण्हू पुछंदा आहिनि त घर में पुछण में कहिड़ो हर्ज़ु आहे। मुंहिंजो बिल्कुलु बिल्कुलु तव्हां पुछो। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॾिसो त छा थी पुछे, तव्हां बि ॿुधिजो त मूंखां सवाल कहिड़ा थी करे ऐं बिल्कुलु हिन जा जवाबु ॾींदासीं। पर अलाह ख़ैर करे, अलाए छा पुछंदी। जी अच्छा जी, तव्हांखां सभिनि खां पहिरियों सुवालु इहो आहे त तव्हां जॾहिं ॿाहिरि रिकॉर्डिंग ते वेंदा आहियो तव्हांखे घर जी यादि ईंदी आहे, ॿारनि जी, असांजी स्पेशली? मुंहिंजे ख़्याल में उहा घड़ी न आहे, उहो पल न आहे। ऐं मां रिकॉर्डिंग में हूंदी आहियां त पर मुंहिंजो साहु हिते टंगियल हूंदो आहे। ज़ाहिर आहे हुते हिकिड़ो कमु आहे ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मोबाइल सिस्टम आहे। पर मूंखे तकलीफ़ तॾहिं पहुचंदी आहे जॾहिं मां तव्हांखे फ़ोन कंदी आहियां ऐं तव्हां न खणंदा आहियो, पोइ वधीक तकलीफ़ थींदी आहे, छो जो मुंहिंजो सॼो ज़हन तव्हांजे ई पासे हूंदो आहे। ॿारनि खे छॾणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। जी हाणे फरमायो। ऐं ॿियो सुवालु इहो, जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त पोइ तव्हां कीअं मैनेज कंदा हुया? हा, इहो ॾुखियो सुवालु, बिल्कुलु सही आहे। माशाल्लाह अॼुकल्ह जा ॿार ॾिसो न केॾा होशियारु थी विया आहिनि। त हाणे तम्मी तूं असांखे छॾे थी वञे, नंढपण में तूं छा कंदी हुई, कीअं कंदी हुई? ज़ाहिर आहे उन वक़्तु बि रिकॉर्डिंग थींदियूं हुयूं। जी उनजे लाइ मां इहो ॿुधाईंदसि त शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह पाक कोई न कोई वसीलो ज़रूरु कंदो आहे। ऐं जॾहिं इंसानु कमु करे थो न त पोइ कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं, अहिड़ियूं महिरबानी भेनरूं मिली वेंदियूं आहिनि जेके साथ ॾींदियूं आहिनि, पोइ तकलीफ़ न थींदी आहे।
मुंहिंजे पाड़े में मुंहिंजियूं अजड़ियूं रहंदियूं हुयूं त उहे मूंखे चवंदियूं हुयूं तूं बिल्कुलु फ़िक्रु न करे, इन खां सवाइ जेका आहे सा घर में मुंहिंजी भाभी हूंदी हुई, माना कोई न कोई ज़रूरु हूंदो हुयो जंहिं वटि जंहिंजे हवाले मां तव्हांखे करे वेंदी हुयसि। उन खां पोइ असांजी जेका मासी हुई नूरजान, हिकिड़ो अदड़ो मूं वटि रखियलु हुयो एजाज़, ऐं उहो तव्हांखे संभालींदो हुयो। पर ज़ाहिर आहे जहिड़ो मां संभाले थी त ॿिए कंहिंजो हथु उहो नथो लॻे, त मां ताक़ीद करे वेंदी हुयसि। ऐं उन खां पोइ अची मां हिकु हिकु ॻाल्हि नोट कंदी हुयसि त इन्हनि खे खाधो ॾिनो कोन ॾिनो, इन्हनि खे रुआरियो त न, इन्हनि खे दड़का त न ॾिना, इन्हनि खे वींजारियो सींजारियो। जॾहिं परफेक्ट इहे ॻाल्हियूं मूंखे मिलणु लॻियूं त पोइ उन खां पोइ चयो ठीकु आहे। जी हाणे साईं अची वियासीं सवाल नंबर 3 ते। हाणे सवाल इहो आहे त तव्हां जेको वीकली प्रोग्राम कंदा आहियो उन जे क्लोथ्स खे मैनेज कंदा आहियो, तव्हांजी एॾा क्लोथ्स खे हर को पसंदि कंदो आहे, तव्हांजे स्टाइल खे पसंदि कंदा आहिनि, त तव्हांजा कपिड़नि जी चॉइस ॾाढी ज़बरदस्त आहे, तव्हांजे कलर कंट्रास्ट ज़बरदस्त कंदा आहियो, त पोइ इहो छा राज़ आहे? इहो राज़ वॾो राज़ आहे ऐं हर कंहिंखे न ॾिबो आहे, पर ख़ैर तव्हां त पंहिंजा आहियो ऐं एॾो सुठो सुवालु मुंहिंजी धीउ मूंखां कयो आहे, त इन जे लाइ इहो चवंदुसि त ज़ाहिर प्रोग्राम में सुठा सुठा कपिड़ा खपनि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे। जी हिन प्रोग्राम खे शुरू ते 4 5 साल शुरू थी वियो आहे, त इन में मूं साॻिया कपिड़ा रिपीट न आहिनि कया। अलाह जा करम आहिनि, वॾा करम आहिनि रब जा, पर इन में तव्हांजो यानी मुंहिंजी धीअरुनि जो मूंसां वॾो साथ आहे। इहे ई मूंसां गॾु हलंदियूं आहिनि बाज़ारि, ऐं उन खां पोइ शॉपिंग, ज्वैलरी वग़ैरह सभु कुझु इहे सेट कंदियूं आहिनि, त अम्मी ही कपिड़ा वठि ऐं हिन ते ही ज्वैलरी वठि, ही सभु कुझु। ऐं घर में जेका डिज़ाइनिंग हूंदी आहे, जो कुझु बि मूंखे सिबराइणो करिणो हूंदो आहे, त मां फ़ातिमा खे चवंदी आहियां, फ़ातिमा ॿुधा ते हिन ते। अक्सर करे मार्केट में उहा ई मूंसां गॾु हूंदी आहे ऐं मूंखे अकेलो वञणु त अचे ई न। ऐं ॿियो सुवाल त तव्हांजे घर में छा मसरूफ़ियात हूंदी आहे? घर में तव्हां जॾहिं हूंदा आहियो रिकॉर्डिंग खां अलावा, पोइ तव्हां छा छा कंदा आहियो? असल में जॾहिं खां वठी माशाल्लाह मुंहिंजी धीअरूं तव्हां वॾा थी विया आहियो, त मसरूफ़ियात बिल्कुलु बि न। घर में रेस्ट कंदी आहियां। हा, बाक़ी इहो आहे जो पंहिंजा जेके मुंहिंजा ड्रेस हूंदा आहिनि, कपिड़ा हूंदा आहिनि रिकॉर्डिंग जे लाइ, उहो इस्त्री मां पाण कंदी आहियां। छो त कुझु न कुझु त कयां न, हालांकि छोकिरियूं बिल्कुलु करणु न ॾींदियूं आहिनि, तंहिंजे करे इस्त्री मां कंदी आहियां कपिड़ा, पंहिंजे बैग मां पाण ठाहींदी आहियां। ऐं इन खां सवाइ ऑडर कंदी आहियां त मूंखे चांहि खपे, मानी खपे ऐं ही शयूं खपनि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी न्याणियूं जेके आहिनि से मुंहिंजो ॾाढो ख़्यालु कंदियूं आहिनि, तमामु घणो जेके मां बयानु नथी करे सघां। त माशाल्लाह घर में मूंखे सुख ऐं आराम घणो कंदी आहियां। जॾहिं मुंहिंजी का रिकॉर्डिंग न हूंदी आहे त कोशिशि कंदी आहियां त मां घर में जेतिरो बि थी सघे आराम कयां। ऐं इन खां सवाइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह अलाह जा करोड़े बार अहसान आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में इहो चवणु बि हिकिड़ो अजीब लॻंदो आहे त असां घर में क़ुर पाक या निमाज़ या तस्बीहात वग़ैरह कंदा आहियूं। इहो हर मुसलमान जो फ़र्ज़ु आहे, हर मुसलमान करे थो, पर मुंहिंजी इहा आदत आहे त मां घर में हूंदी आहियां त अलाह जा करोड़े बार अहसान आहिनि, त मां इन्हनि ॻाल्हियुनि ते घणी तरजीह ॾींदी आहियां। ऐं फ़ुज़ूल घुमणु न मूंखे शौक़ु आहे घणो घुमण जो। मूंखे मार्केट वञिणो हूंदो आहे त पंहिंजी धीउ फ़ातिमा खे ई चवंदी आहियां, उहा ई मूंसां गॾु हलंदी आहे। जेकॾहिं उहा न आहे त पोइ सम्झो त मां बिल्कुलु अकेली आहियां, मुंहिंजो दिलि बि न चवंदी आहे त मां मार्केट में वञा, छो जो उन जी चॉइस ॾाढी सुठी आहे कपिड़ा वठण में, ज्वैलरी वठण में, ऐं टेलर वटि डिज़ाइनिंग में, त उहो मुंहिंजो घणो साथ ॾींदी आहे। हाणे बि ॻोठ वियल आहे, अलाह करे जल्दी अचे, पर जेके बि मूं हींअर लॉन जा कपिड़ा वग़ैरह ठहिराया आहिनि त उहे उनजी पसंदि जा ठहिराया आहिनि। जी अच्छा, उहे ॾिसंदो न इंशाअल्लाह उहे कपिड़ा बि, हा मूं काफ़ी कपिड़ा ठहिराया आहिनि, डिज़ाइनिंग कराया आहिनि, ऐं उहे तव्हांखे बि ॾेखारींदसि त मूं सुठा सुठा कपिड़ा ठहिराया आहिनि। छो जो हीउ मौसम ई अहिड़ो आहे त हिन में असां रेशमी त ॾिसी बि नथा सघूं, ऐं लॉन जा ई कपिड़ा, ऐं माशाल्लाह सुठी कलेक्शन आहे। अच्छा जी, ऐं अगरि तव्हांखे घुमण फिरण जो शौक़ु हुजे ऐं अगरि तव्हां केॾांहुं वञणु चाहियो त कहिड़ी जॻह चॉइस कंदा? अॻु में वेंदी हुअसि सी व्यू, सुठो लॻंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। जिते माण्हू वञे वेही रहे ऐं ॾिसे त हिकिड़ी छोली आई, वरी ॿी छोली आई, टी छोली आई, छोलियूं कीअं थियूं अचनि, वरी कीअं वापसि थियूं थियनि। पर हाणे हालात अहिड़ा थी विया आहिनि जिते सोचण बि फज़ूल आहे, ऐं मां ॾाढो घटि वेंदी आहियां। इहे जायूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं इन खां सवाइ ग्रीनरी, जिथे ग्रीनरी, ऐं मां रस्ते में ईंदे वेंदे बि इहे नर्सरियुनि ते बि जॾहिं मुंहिंजी निगाह पवंदी आहे त दिलि चवंदी आहे त मां हिते बि वञा ऐं हिते कुझु देरि जेके न वेहा। ग्रीनरी मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, तंहिंजे करे को पार्क या होटलिंग ॾाढी घटि
त होटलुनि ते वञा मानी खावां। अॼुकल्ह त सुठो सिस्टम थी वियो आहे, तव्हांखे जेका शइ खपे पंहिंजे घर में घुराए खाए सघो था। मुंहिंजे ख़्याल में इहा मुंहिंजी दुआ लॻी आहे ऐं इन करे हाणे हर शइ असांखे घर में मिले थी। होटलिंग बिल्कुलु पसंदि न आहे, छो जो इन करे बि पसंदि न आहे त असां जहिड़ा जेके माण्हू आहिनि जेके हिननि थोरो घणो दुनिया में कमु कयो आहे या थोरी घणी सुञाणप थी आहे, त असां वञूं था त पोइ उते ईअं थो थिए त भई ओहो बिलाणी वेठी आहे, त असां उन्हनि जॻह सही तरीक़े सां मानी बि नथा खाए सघूं। त जॾहिं पंहिंजे घर ईंदा आहियूं त आराम सां वेही दिलि खोले पंहिंजो मज़े सां मानी खाऊं था। अच्छा, ऐं तव्हांजा फेवरेट फूड छा आहे? मुंहिंजो प्रान मसाला, प्रान मूंखे इलाही वणंदा आहिनि। ऐं इन खां सवाइ जेको आहे चिकन शाशलिक मुंहिंजी धीउ तमामु सुठी ठाहींदी आहे। ऐं माशाल्लाह जेके शयूं मूंखे पसंदि आहिनि त मुंहिंजी धीअरूं ॾाढियूं सुठियूं ठाहींदियूं आहिनि ऐं हमेशह मूंखे चटपटियूं शयूं खाराईंदियूं आहिनि। पर कॾहिं कॾहिं मिर्च तेज़ पइजी वेंदी आहे त पोइ चवंदी आहे त बाबा मिर्च एतिरी न विझो, तंहिंजे करे जेके न स लाइट। ऐं जूसिस में तव्हांखे छा पसंदि आहे? हा, अॼुकल्ह त मैंगो जी सीज़न आहे ऐं दिलि खोले मैंगो, मुंहिंजे ख़्याल में राति जो जेॾी महिल बि मुंहिंजी अखि खुले थी त वञी फ्रिज मां मैंगो कढी ज़रूरु खाईंदी आहियां। ऐं जूस बि चवंदुसि मैंगो ऐं हूअं पाइनएप्पल। अच्छा जी, ही ॾिसो, हीअ आहे असांजी प्यारी। प्यारी सां मुंहिंजी सॼो ॾींहुं कचहरी हूंदी आहे, प्यारी ईंदी आहे, हिन खां सवाइ ॿ टे ॿियूं बि आहिनि ऐं उहे ईंदियूं आहिनि, पोइ हुन सां दिलि विंदराईंदा आहियूं, ॻाल्हियूं कंदा आहियूं। ऐं मूं ॾिठो आहे त इहे जेके जानवर प्यार जा बुखिया हूंदा आहिनि ऐं हिननि खे जीअं तव्हां ॻाल्हाईंदो न, हीअ ॿोली सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु ॻाल्हाए नथा सघनि, बाक़ी सम्झनि सभु कुझु था। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में हाणे पहुती आहियां, थकी पई आहियां ऐं मानी अञा न खाधी आहे, इन करे मानी बि मूंखे खारायो, सवाल जवाबु घटि कयो मूंसां। ऐं इंशाल्लाह वरी बि कचहरी कंदासीं। मुंहिंजी धीउ चवंदी आहे हर वक़्तु तव्हां सां कचहरी कंदी रहां ऐं वरी बि सुभाणे जीअं मुंहिंजो ॾींहुं गुज़रंदो त वरी बि साॻियूं ॻाल्हियूं तव्हां सां थींदियूं। हा बिल्कुलु मां तव्हांखे पंहिंजे कपिड़नि जी डिज़ाइनिंग ॾेखारींदुसि ऐं तव्हां पसंदि था कयो, तव्हांखे वणनि था। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, इहा ई तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजो प्यारु आहे, तव्हांजो ख़ुलूस आहे ऐं मां इन जी ई मां बुखी आहियां। ऐं सिर्फ़ु तव्हांजी दुआऊं मूंखे खपनि ऐं मूंखे दुआ ज़रूरु कंदा कयो, मूंखे मुंहिंजे बचनि खे, पर सॼी दुनिया खे दुआ कंदा कयो, छो जो अलाह साईं चए थो त तव्हां कंहिंजे लाइ दुआ घुरंदो त उन खां अॻु में ई तव्हांजे दर ते मां ख़ुशि आहियां। ऐं चवंदुसि त जेके फ़लस्तीनी असांजा भाउ भेनरूं जेके अहिड़े हाल में आहिनि जिते माण्हू न उन्हनि खे ॾिसी सघे थो, माना जीअं ॾिसे थो त तीअं साह वञे थो असांजो, त अलाह पाक उन्हनि खे सलामत रखे, उन्हनि ते जेका मुश्किल आई आहे उहा हल करे, उन्हनि तां जल्दी इहा मुश्किल लही वञे। तव्हांखे वरी बि चवंदुसि त उन्हनि जे लाइ ज़रूरु दुआ घुरो, थी सघे थो कंहिंजी न कंहिंजी दुआ में ज़रूरु असरु आहे। अलाह पाक हर इंसान जी दुआ ॿुधे थो ऐं इंशाअल्लाह ज़रूरु ॿुधंदो उन्हनि तां इहा मुश्किल। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि त मूंखां विसरी वई, मां इहो चवंदुसि त तव्हांखे जेकॾहिं मूंखां का ॻाल्हि पुछणी आहे कि सवाल जवाबु आहिनि, तव्हां ज़रूरु मूंखां पुछो। मुंहिंजे चैनल खे लाइक करो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं मूंखे तव्हांजी इन्हनि ॻाल्हियुनि जो इंतज़ारु आहे। सिर्फ़ु मां थी ॻाल्हायां, तव्हां बि मूंसां ॻाल्हायो न, तंहिंजे करे हाणे जेका बि ॻाल्हि हुजे तव्हां मूंसां ॻाल्हि करे सघो था, ठीकु आहे। तंहिंजे करे अलाह निगहबान, अलाह पाक तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि रहो, आबाद रहो। मूंखे तव्हांजी मोहबतुनि, तव्हांजे प्यार ऐं तव्हांजे ख़ुलूस जो इंतज़ारु रहंदो। ज़रूरु मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, ठीकु आहे। अलाह हाफ़िज़।